एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध में पाणी जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सखर बैराज वटि खोट वधी 53.12% थी वई आहे। सखर बैराज में 18,516 क्यूसिक पानी रहिजी वियो आहे। कोटली बैराज खे 4,805 क्यूसिक पानी जी फ़राहमी कई वई आहे। कोटली बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड कई वई आहे। अव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। गुड्डू बैराज जी खंड लाॻती बंदि कई वई आहे। सिंध जे अक्सर शहरनि में पाणी अणलभ थी वियो आहे। आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया आहिनि। गुपचाणी, उडेरो लाल, हयात पिताफ़ी, कोट लालू, मीरपुर बठोरो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पाणीअ जी खोट सबबि आबादगारनि जा पोखियल फ़सुल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जो नुक़सान पियो आहे। आगाह कयूं पिया। सिंध में पाणीअ जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सखर बैराज वटि खोट वधी 53.12% थी वई आहे। सखर बैराज में 18,516 क्यूसिक पाणी रहिजी वियो आहे। आखे आगाह कंदा पिया हलूं त कोटली बैराज खे 4,805 क्यूसिक पाणी जी फ़राहमी कई वई। कोटली बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड कई वई आहे। गुड्डू बैराज जी खड़त लाॻीती बंदि आहे। सिंध जे अक्सर शहरनि में पाणी अणलभ थी वियो आहे। आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया आहिनि। गुपचाणी, उडेरो लाल, हयात पिताफ़ी, कोट लालू, मीरपुर बठोरो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पाणीअ जी खोट सबबि आबादगारनि जा पोखियल फ़सुल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जो नुक़सान पियो आहे। आगे आगाह कयूं पिया। सिंध में पाणीअ जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सखर बैराज वटि खोट वधी 53.12% थी वई आहे। सखर बैराज में 18,516 क्यूसिक पाणी रहिजी वियो आहे। कोटली बैराज खे 4,805 क्यूसिक पाणी जी फ़राहमी कई वई आहे। कोटली बैराज वटि 70% खोट रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त गुड्डू बैराज जी खड़त लाॻीती बंदि आहे। सिंध जे अक्सर शहरनि में पाणी अणलभ थी वियो आहे। आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरना हया आहिनि। गुपचाणी, बदीन, उडेरो लाल, हयात पिताफ़ी, कोट लालू, मीरपुर बठोरो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। बदीन खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी लाइन ते मौजूद आहे। जी अली मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? हा जी बिल्कुलु फौजिया, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बदीन में गुज़िरियल 6 महीननि खां वठी जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, जंहिंमें गोलाची आहे, मातली आहे, तलहार आहे, टंडो बागो, नंढनि वॾनि शहरनि में पाणी जी खोट जे ख़िलाफ़ जेको आबादगारनि तरफ़ां मुसलसल एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया आहिनि। पर अॼु जेको आहे ख़ैरपुर गंबो ऐं मलकानी शरीफ़ तारीख़ी धरणो हयो वियो आहे ऐं उते जेको सो सिंध आबादगार तंज़ीम जे अॻुवाणनि फयाज़ शाह, तारिक महमूद अवाण, उन खां अलावा जेको पंहिंजो मलकानी लुत्फ़ मलकानी ॿियनि जी अॻुवाणी में हिकु इंतिहाई वॾो धरणो हयो वियो, जिते जेको आहे सो रोड जेके मुकमल तौरु ब्लॉक थी विया। पंगरियो, समन ऐं जुडो रोड जेको आहे मुकमल हुजण जे करे ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं ॿिए तरफ़ जेको शहर बंदि करे हिन धरणे में हिसो वरितो आहे। संदन चवणु आहे त पीअण जे पाणी जेका मुसल खोट जे करे फ़सुल त जेके सुकी सड़ी तबाह थी विया आहिनि, पर हाणे पीअण जो पाणी न आहे रहियो। घर था वञूं त पीअण जो पाणी न आहे, ॿाहिरि था निकिरूं फ़सुलुनि जो ऐं जानवरनि जो पाणी न आहे, जंहिंजे करे ज़िंदगियूं तड़पी रहियूं आहिनि। हिननि चयो त हिते जेको आपाशी अमलदार आहिनि, जेके कामूर आहिनि, उहे अचनि था, दिलासा त ॾियनि था, पर पीअण जो पाणी बि ॾियण लाइ हू तयारु न आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मुसलसल पाणी जी खोट जेका ख़तमु करे जेके हिते तड़पंदड़ ज़िंदगियूं आहिनि उहे जेके बहाल कयूं वञनि। गॾोगॾु फ़सुलुनि जो पाणी नथो मिले त घटि में घटि पीअण जो पाणी छॾियो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। वाक़िया आगाह कयूं पिया। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगार सरापा एहतिजाज आहिनि। पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया आहिनि। मीरपुर बठेरो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पाणी जी खोट सबबि आबादगारनि जा पोखियल फ़सुल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि खेनि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना जारी आहिनि। गुपचाणी, उडेरो लाल, हयात पिताफ़ी, कोट लालू, मीरपुर बठेरो, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि पाणीअ खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरना हया आहिनि।